हेलो अस्सलाम वालेकुम सेंटर में सां गॾु आहियां आज़ाद दाल हुसैन ॻाल्हि कंदासीं 27 आईनी तरमीम खां पोइ जेका 28 आईनी तरमीम जेका तयारियूं हलनि पियूं उन हवाले सां त 28 आईनी तरमीम जेका आहे ज़ोर शोर सां आंदी वञे पई। कल्ह जेका वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला पारां जेका इंकशाफ कयो आहे ऐं तस्दीक़ कई आहे त 28 आईनी तरमीम त तयारियूं हलंदड़ आहिनि ऐं पार्लियामेंट जेका आहे उहो 28 आईनी तरमीम आणे पई तेज़ी सां। ऐं ॾिठो वञे त 27 आईनी तरमीम जेका आहे उहो हिन ई महीने जेका आंदी नवंबर में ऐं 28 आईनी तरमीम जो हाल छा आहे जेका नामियार वकील आमिनाबाद वड़ाइच जेका आहे इंकशाफ कयो त दिसंबर में उनखे आंदो वञे पियो, हिक ई महीने में उनखे आणे ऐं लागू कयो वेंदो ऐं हुन में जेका आहे उहो सूबनि खे 3 हिसनि में विराइण जी जेका आहे उहो मनसूबो शामिल आहे। हुन में ॿिया बि जेका इलेक्शन कमीशन वारा मामला ॿिया बि आहिनि, पर जेका आहे मेन जेका आहे उहो सूबनि वारो आहे। सूबनि खे 3 हिसनि में विराए वेंदो त जहिड़ो मुल्क में जेका आहे 12 सूबा ठाहिया वेंदा। एशियन इंडेक्स पारां जेका आहे उन जा नाला पधरा कया विया आहिनि। इस्लामाबाद, साउथ पंजाब, वेस्ट पंजाब, पंहिंजो सिंध, मेराण, कराची, गवादर, बलोचिस्तान ऐं आज़ाद जम्मू कश्मीर, ही समेत जेके 12 जेके आहिनि उहे तक़रीबन सूबा आहिनि सॼे मुल्क में ठाहिया वेंदा। उन्हनि खे टोड़ियो वेंदो, 3 जेका आहे उहो हर सूबे खे 3 हिसनि में विरायो वेंदो। तंहिं करे जेका आहे सिंध में जेका आहे उहो इन हवाले सां हिकिड़ी चुरपुर जेका हलचल उहो पैदा थी वई आहे त जेका इहा 28 आईनी तरमीम जे हवाले सां 27 आईनी तरमीम जेका आहे उहो आंदी वई सिर्फ़ु 15 ॾींहंनि में उन ते जेका आहे उहो पहिरियां त उन ते कमु थियो ऐं उन खां पोइ जेका आहे सिर्फ़ु 15 ॾींहंनि अंदरि ॿिन्ही असेंबलियुनि में पेश करे ऐं सदर उनखे इजाज़त ॾेई लागू थी वई ऐं उन खां पोइ जेका आहे उहो 27 आईनी तरमीम जे ख़िलाफ़ु जेका बि हलचल मची पए उन ते जेका आहे 144 कलम लागू करे सिंध में जेका आहे एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं जेका धरननि जलसनि ते जेका बंदिश विधी वई त तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान पारां जेका आहे 14 नवंबर ते हैदराबाद में हिकिड़ो जलसो मुनक़िद कयो। जलसो बि जेका आहे उहो इजाज़त न ॾेई उहो मुलतवी करायो, मथां 144 कलम लागू करे छॾियो ऐं जेके सिंध में जेके बि एहतिजाज वग़ैरह थियनि पिया उन्हनि ते बि जेका पाबंदी मड़े छॾी आहे। ऐं पंहिंजा गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में जेका आहे हैदराबाद में अवामी तहरीक जी जेका सिंधियाड़ी तहरीक आहे उन्हनि पारां जेका आहे वसीलनि ते कब्ज़ा ऐं क़बीलाई तकरार ऐं 27 आईनी तरमीम ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि ते जेका आहे उन्हनि हिकिड़ी रैली कढी, उन्हनि ते बि जेका आहे केस दाख़िल करे उन्हनि ते जेका आहे कानून तोड़नि जी जेका आहे उहो केस दाख़िल कयो ऐं उनमें जेका नामियारा वकील बि शामिल हुआ, अदीब बि शामिल हुआ। उन खां अलावा जेका आहे सैयद ज़ैन शाह SUP जो जेका सदर आहे उन ते बि जेका 3 FIR जेके दाख़िल कयूं वियूं आहिनि। ईअं जेके ॿियनि सियासी अॻुवाननि ते बि जेका आहे FIR दाख़िल करण जो सिलसिलो शुरू आहे। जेका जस्कम आरिसर जेका तंज़ीम आहे उन्हनि जे अॻुवाननि ते बि मुख़्तलिफ़ हंधनि ते हाला जीअं गोलाची ऐं मदीनर पासे उन पासे बि जेका आहे FIR दाख़िल कयूं वियूं आहिनि। 27 आईनी तरमीम जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जेका एहतिजाज आहे उहो उनखे एहतिजाज करणु न पियो ॾिनो वञे। हिते कराची में जेके एहतिजाज थियनि पिया उन्हनि खे बि रोकियो वञे पियो। ॾिठो वञे त हाणे जेका आहे 28 आईनी तरमीम आंदी वेंदी, उनमें सिंध खे मुख़्तलिफ़ टुकड़नि में विरायो वेंदो। सिंध हिकिड़ो तारीख़ी जेका आहे उहो सूबो आहे जिते तारीख़ रखंदड़ आहे ऐं उनजी पंहिंजी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे। सो उनखे जेकॾहिं 3 हिसनि में विराए वेंदो त उहो जेका आहे यकीनन इहा चीरफाड़ थींदी। कल्ह जेका आहे MQ अॻुवान जेका मुस्तफ़ा कमाल आहे उन पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उनमें बि जेका आहे 27 आईनी तरमीम जो ज़िक्र कयो, डेडलाइन जेका ॾेखारी सूबनि जे हवाले सां। उन खां पोइ जेका आहे नासिर शाह ऐं शर्जील इलाम मेमन जेके सूबाई वज़ीर आहिनि सिंध काबीना में, सो उन्हनि बि जेका आहे उहो रद्दमल ॾिनो आहे त जेका आहे सिंध का केक न आहे जो उनखे टुकड़ा कयो ऐं हिते जेका आहे पीपल्स पार्टी जेका रद्दमल आहे। हाणे ॾिठो वञे 28 आईनी तरमीम 27 आईनी तरमीम जो पीपल्स पार्टी जेका आहे नून लीग जी हुकूमत सां गॾु बीठी आहे, उन्हनि सां गॾु जेका उहो मंज़ूर कराई जेका 27 आईनी तरमीम। हाणे 28 आईनी तरमीम में जेका आहे सूबनि वारो मामिलो आहे त पीपल्स पार्टी जेका आहे उन सां गॾु बीहे थी या जेका आहे सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहे थी, इहा हिकु अॻिते जो मामिलो आहे। ऐं जेका आहे सदर आसिफ अली ज़रदारी आहे उहो पंहिंजे पुट खे वज़ीर आज़म करण लाइ जेके मुख़्तलिफ़ जेके चैलेंज आहिनि उनखे मुंहुं ॾींदो रहे। जीअं 27 आईनी तरमीम, उन खां अॻु में कैनाडनि वारो इशू आहे, जेका इलेक्शन जेका वरिती सभु शयूं डील तय थियूं ऐं उनखां पोइ हाणे इहा 28 आईनी तरमीम में ॾिसिजे त हू सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहे थो या तारीख़ी जेका आहे उहो सूबो जेको सिंध उन सां गॾु बीहे थो या जेके हुकूमत सां गॾु बि 28 तरमीम आणे थो। जी।